अस्सलामुअलैकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पापनगर जंजीदर नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदड़ नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अवां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जे तरफ़। दोस्तों छा शेर दिल पंहिंजे चाचे जो चवणु कंदो या उन जे चवण ते इहे सॼा हरकत छॾे ईंदो? न दोस्तों, शेर दिल कॾहिं बि ईअं कोन छॾींदो, ईअं कोन कंदो, छो जो शेर दिल जे दिलि में शींहं जी दिलि आहे। हुनजो नालो ई शेर दिल आहे। तव्हां ॾिसंदव शेर दिल कॾहिं बि पोइ ते कोन हटंदो। हुनजो चाचो हुनखे ॾाढो सम्झाईंदो, तूं इहे बुरा कमु छॾे वॾेरे बालाज खान वारनि सां सीनो अटकणु छॾे ॾे। हो चवंदो, न मां कॾहिं बि ईअं कोन ईअं कंदुमि। मुंहिंजे दिलि में इहा कॾहिं बि न आहे। मां ग़रीबनि जो हमराह आहियां, हमदर्द आहियां। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव वॾेरो बालाज खान मंठार वारनि खे शेर दिल मोकिलींदो त हुनखे मारे अचो, पर शेर दिल हुननि खे हथु कोन ईंदो, वापसि मोटी ईंदा। इन ते वॾेरो बालाज खान तमामु घणो मंठार वारनि ते काविड़जी वेंदो। होॾो ॿी तरफ़ तव्हां ॾिसंदव त राणी वारियूं पाण में रहंदियूं पिटींदियूं, चवंदा त वॾेरो बालाज खान वॾो ज़ालिम आहे, उहो कंहिंखे बि माफ़ु करण वारो न आहे। मुंहिंजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन पे ऑल करे छॾींदा। थैंक्स फॉर द वॉचिंग।